नाज़रीन हिते ख़बर शामिल कयूं त जाम नवाज़ली में कच्चो शराब वापराइण सबबि औरत समेत ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। हिकु बेहोश ऐं ॻणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जाम नवाज़ली में कच्चो शराब वापराइण सबबि औरत समेत ॿ ॼणा फौत थी विया आहिनि ऐं हिकु ॼणो बेहोश आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं त जाम नवाज़ली में कच्चो शराब वापराइण सबबि औरत समेत ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जाम नवाज़ली में कच्चो शराब वापराइण सबबि औरत समेत ॿ ॼणा फौत थी विया आहिनि ऐं हिकु बेहोश आहे, ॻणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जाम नवाज़ली में कच्चो शराब वापराइण सबबि औरत समेत ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो जाम नवाज़ली में आवाज़ टीवी के रिपोर्टर बुलंदो खान सां। जी आगाह कजो। ॿुधाईंदा हलो त ॾेराणी थाणे जे हद उन जे भरिसां आहे भट कॉलोनी। उन में राति देर सां उन्हनि जी पंहिंजी पाण में का बिरादरी जी जेका आहे सा गैदरिंग हुई। उन में अवामी फनकारा शबाना सागर ऐं वज़ीर भट्ट ऐं महबूब भट्ट जेको कच्चो शराब वापराइण सबबि बेहोश थी विया हुआ। उन खां बाद में अवामी फनकारा शबाना भट्ट ऐं वज़ीर भट्ट जेके आहिनि से इंतकाल करे विया, जॾहिं त महबूब भट्ट खे ॻणती जोगी हालत में मीरपुर ख़ासि अस्पताल नियो वियो आहे। ऐं इन वाक़े ते जॾहिं बेरानी पुलिस खां मालूम कयो वियो आहे त हुन चयो त असां जेको हादसो वाक़े बाबति जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त भट्ट कॉलोनी में वञण खां पोइ उन्हनि जे जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि कुझु बि न ॿुधायो ऐं उन्हनि इहो ई ॿुधायो त राति हिते महिमान हुआ ऐं उन जे करे वधीक का ख़बर कोन्हे। असां जेको आहे पाण असांखे बि ख़बर न पई आहे हाणे कहिड़ी कंडीशन आहे। उन खां पोइ मेडिकल थींदो, उन खां पोइ सही ख़बर पवंदी त ही छाजे करे इहो वाक़ियो पेश आयो। जी वॾी महिरबानी तव्हांजी आगाह करण लाइ।